अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। अॼु असां मायराजू किचन में खणी आया आहियूं रमज़ान स्पेशल रेसिपी चिकन तर्किश कबाब। चिकन तर्किश कबाब ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां खयों आहे मुर्गीअ जो कीमो 1/2 किलो, कटियल सावा धाणा विझूं था 1.5 टेबल स्पून, कटियल शिमला मिर्च आहे 1/4 कप, कटियल टमाटा विझूं था 2 टेबल स्पून, कटियल बसर विझूं था 1.5 टेबल स्पून, कटियल थूम विझूं था 1 टेबल स्पून, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1/2 टीस्पून, सुकनि धाणनि जो पाउडर विझूं था 1/2 टीस्पून, लूणु विझूं था 1/2 टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। जीरे जो पाउडर आहे 1/2 टीस्पून, कारनि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1/2 टीस्पून ऐं हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असां पंहिंजे हथनि ते थोरो सो ऑयल हयो आहे। ऐं चिकन जे कीमे खे हिकु सीख ते हणी करे आहिस्ते आहिस्ते कबाब जी शेप ॾींदासीं। ऐं सीख ते कबाब जी शेप ॾियण खां पोइ असां कबाब खे सीख तां हटाए करे प्लेट में रखंदासीं ऐं साॻी तरह सभई तर्किश कबाब ठाहे छॾींदासीं। हाणे असां हिकु ग्रिल्ड पैन में ऑयल विधो आहे ऐं चिकन कबाब खे फ्राई कंदासीं जेसि ताईं त कबाब गोल्डन ब्राउन थी वञनि विचोली बाहि ते। ऐं इन ई दौरान असांखे कबाब जी साइड खे चेंज कंदे रहणो आहे। जी फ्रेंड्स, जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त असांजा मज़ेदार चिकन तर्किश कबाब गोल्डन ब्राउन थी विया आहिनि ऐं सर्विंग जे लाइ बिल्कुलु रेडी आहिनि। उमेद कयां थो तव्हांखे असांजी अॼु रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।